टे दुआऊं सोने करीम जन फरमायो मां घोरियूं ब कबूल पयूं हिकड़ी रद्द थी वई। इता छा था समझो त अल्लाह बेपरवाह आहे न पंहिंजे महबूब जी दुआ भी कदें उन जी हिकमत तकाजा करे थी त इया कबूल न कया। तू नथो करे समझो मानू चवंदा आहिनि त बस ज़ोरी मञाईंदो मुंहिंजो मुर्शिद फिलाणे खे। अल्लाह वटि ज़ोर कंहिंजो न हलंदो आहे, न ज़र हलंदो आहे, न ज़मीन हलंदी आहे, न ज़ोर हलंदो आहे। रब वटि हलंदो अथवे ज़ारी। जेतिरो झुकंदो ज़ारी कंदो एतिरो अल्लाह वटि क़बूल कंदो। ज़ोर कंहिंजो न। इब्राहिम अलैहिस्सलाम खलील आहे। कुरान मजीद में अल्लाह ताला बयान फरमायो आहे त मां इब्राहिम खे खलील बनायो। खलील जी माना घाटो दोस्त, दिली दोस्त। खलल चइबो आहे विच जे खाल खाल, माना दिल में जेको खाल खाल आहे, खाली खाली उन जाइ ते मां उनखे विहारियो। अल्लाह त पाक आहे असांजे मिसालनि खां, पर जेके लफ़्ज़ रब साईं जा उन जो मतलब एतिरो आहे त इंतहाई गहरो दोस्त बनाए। पर खलील डिजी करे दुआ थो घुरे, वल्लज़ी अतमउ अन यग़फिर ली ख़तीअती इला यौमिद्दीन। मां उम्मीद थो कयां त रब क़यामत जे ॾींहुं मुंहिंजा गुनाह माफ़ करे छॾींदो। छा थो कयां कि हुज्जत आहे मुंहिंजी। ॾिसो क़ुरान में लिखियल आहे वल्लज़ी अतमउ, तमउ थो कयां, उम्मीद थो कयां त रब मुंहिंजी दुआ क़बूल फरमाईंदो। उम्मीद रखी सघे थो पियो, बानो हुज्जत कंहिंजी नाहे। वो गनी बेपरवाह हो, वो गनी बेपरवाह। थोरो तवज्जो कयो। हुजूर जन फरमा मां टे दुआऊं घुरियूं। हिकड़ी दुआ इहा घुरनि त मुंहिंजी उम्मत खे सारी जो सारीअ खे ख़त्म करे न सघे कोई भी। इहा दुआ मुंहिंजी क़बूल थी वई। इसराइल ईअं समझे त मां उम्मत मोहम्मदिया खे मिटाए छॾींदुसि, ईअं न थींदो। हुजूर फरमा मुंहिंजी उम्मत खे तकलीफ़ूं ईंदियूं पर मलिया मेट थी वञे, ईअं न थींदो। ला यज़ालु ताइफ़तुम मिन उम्मती युकातिलून अला अबवाब फ़लस्तीन। क़यामत ताईं मुंहिंजी उम्मत फ़लस्तीन जे दरवाज़े ते अला बाबिल अबवाबिल बैतुल मुक़द्दस जे दरवाज़नि ते क़यामत ताईं मुंहिंजा उम्मती विढ़ंदा रहंदा। ॻाल्हि सम्झो था? हुजूर जो फरमान सही हदीस में या जंग ख़त्म कोन थींदी, या मिटाए न वेंदो। हुजूर फरमा मां दुआ घुरी क़बूल पई आहे त मुंहिंजे उम्मतीअ खे तस नस करे छॾनि, ईअं कोई नथो करे सघे, भले जेॾा बि माण्हू छा नुक़सान थींदो। बी फरमा मां इहा दुआ घुरी त मुंहिंजो उम्मती सूअर बांदर जानवरनि वांगुरु उनजी शक्ल न बदलाइजो। अल्लाह साईं क़बूल फरमाई त तुझे उम्मती अॻियनि उम्मतनि खे क़ुरान में चयो अथसि भोलो बांदर मां बनायो, कन खे कुआ बनाए। ये भी हदीस में थे कुआ कुआ। हुजूर जन फरमायो फ़क़्तुल फ़ार, कुए खे क़त्ल कयो। इहो यहूदी आहे।
लिखियो त भला इनखे यहूदी सोने करीम जन छो सॼो पोइ उन्हनि लिखियो त इब्न हजर लिखियो त मां तजर्बो कयो आहे ॿिया सभु खीर कुओ पींदो आहे पर उठ जो खीर न पींदो आहे यहूदी उठ खे हराम समझदा आहिनि इतां महसूस थिए थो त नबीअ जो फरमान तजर्बे तहत भी अची चुको आहे त साईं सच फरमायो जे यहूदी उठ जो खीर न पिए तीअं कुओ भी उठ जो खीर माना उम्मतूं उन्हनि जूं शक्लूं बदलियूं पर हुजूर फरमा मां जी दुआ कबूल थी वई आहे मुंहिंजे उम्मतीअ जी सूरत शक्ल न बदलबी अॻियनि उम्मतनि खां गंदो थींदो त बि शक्ल मुंहिंजी दुआ जी बरकत सां उन जी सूरत न बदलबी ॻाल्हि सम्झो था पर टी दुआ इहा घुरनि त मुंहिंजा उम्मती मुतफ़िक हुजनि टुकड़ा टुकड़ा न थियनि इहा ॻाल्हि मुंहिंजी रद्द करे छॾी वई क़बूल न पई फरमाऊं न तुंहिंजे उम्मत में भी 73 फिरका कंदुसि अॻियनि उम्मतनि में 72 फिरका 72 जो 72 जहन्नमी तुंहिंजी उम्मत में 73 फिरका कंदुसि 72 त अॻियनि उम्मतनि वांगुरु जहन्नमी असली नाजी हिकिड़ो फिरको हूंदो वो क़यामत ताईं रखंदुसि उनखे दुनिया मिटाए न सघंदी उन जी निशानी इहा आहे त उहे जिहाद कंदा रहंदा वो फिरको मुंहिंजो मुजाहिद हूंदो उन्हनि में जिहाद जो मादो पयल हूंदो ॻाल्हि सम्झो था इहा बुखारी शरीफ़ में पोयों टुकड़ो लिखियल आहे त नाजी फिरको मुजाहिद फिरको आहे अल्हम्दुलिल्लाह असांखे नबी साईं घणो कुछ समझायो फरमाओ घबरायो न मूंखे ज़मीन ॾेखारी वई मुंहिंजे सोने सही हदीस बुखारी मुस्लिम जी आहे सही हदीस पाण करीम जन फरमायो मूंखे ज़मीन ॾेखारी वई जेतिरे ताईं मुंहिंजी निगाह वई आहे एतिरे ताईं ज़मीन मुंहिंजे मुसलमाननि खे मिलंदी ऐं हिकिड़ो ॾींहुं ईंदो मुसलमान सारी दुनिया ते ग़ालिब थींदा उहे घटिबा न वधंदा ई वधंदा रहंदा